ज़ौर अदा डॉक्टर हाजी खान नारायण साहब इन दोस्तों ने फरमाइश थी मां कलाम पेश कयां दो फरमाइश अली खान मला साहिब मला इब्राहिम मला इकरार अली मला माण अजा खिलंदो वता बस दिल में पियो रुंदो आया पाही बकोड़े जिया कखन खे इं जिया में पियो जलंदो आया इमरान लागा हुचवे पर ताहू कोन कंदो आया माण्हुनि लेखे ख़ुशि वॾो हाजो अछो वॻो पातलवा माण्हुनि लेखे ख़ुशि वॾो हाजो अछो वॻो पातलवा मूंखे ख़बर माण्हुनि लेखे ख़ुशि वॾो हाजो अछो वॻो पातलवा माण्हुनि लेखे ख़ुशि वॾो हाजो अछो वॻो पातलवा वाली का ज़िकाला मला अशरफ मला नबी बख्श मला माजिद मला मियावाली का सूरज कायूं पान के ठायूं घुमंदा वतुन के बुठायूं ज़ौर जे मूंखे हिन कलाम ते 1000 रुपया इनाम ॾिनो संदसि भाउ जी महिरबानी दिल में रोयण मुर्कु चपन ते बाहि भरे पई भुज बदन ते दिल में रोयण मुर्कु चपन ते बाहि भरे पई भुज बदन ते वडो डुका यार अलगा वडो डुका यार अलगा दिल जसा ही फाथलया माण्हुनि लेखे ख़ुशि वॾो हाजो अछो वॻो पातलवा माण्हुनि लेखे ख़ुशि वॾो हाजो अछो वॻो पातलवा हाजी सामान खान रिंद अदा जी बड़ी मेहरबानी जियो ऐं बा रईस अब्दुल गफूर बलोच हाजी शौकत रिंद ऐं मारूफ रिंद ये अदा हाजी सामान खान रिंद जा फर्ज़ंद आहिनि बड़ी मेहरबानी आल वारी जा गद दुखन में